Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी हीअ आहे तव्हांजे वॾे भाउ करम ख़ान जी क़बर। ॾिसो छा था ॿाहिरि आयो न करम खाने जा क़बर खोटे पक कंदव छा? भली इहा ई पक करे ॾिसनि अंदरि करम ख़ान जो ई लाश मिलंदुनि। असां एतिरा वयल कोन्हियूं जो क़बर खोटाए लाश जी बेहुरमती कयूं। भली हिन क़बर अंदरि अदा करम खान जो लाश न हुजे, पर असां हिन में अदा करम खान ई सम्झंदासीं। वाह वाह, ॿाहिरि वांगुरु पंहिंजे भाउ जे क़बर ते ॿ टे कुल त पढ़ो। शेरदिल, असां ॿई भाइर भाकुर बाए क़बर जे मथां रहूं, पोइ हली तोखे स्टाम्प सही करे ॾियूं था। शेरदिल, असां रब जी रज़ा ते राज़ी आहियूं। कीअं असलम? हा दा, अल्लाह जी ज़ात खां वॾो स्टाम्प पेपर कोन्हे। ख़ुदा खे गवाह बणाए असां करम खान जो खून माफ़ कयूं था। बिल्कुलु, असां सम्झूं था त अदा करम खान को खून करायो हूंदो। अल्लाह जी रज़ा सां उनखे बि अहिड़ी सज़ा मिली। पोइ अॼु हिन इलाइक़े मां बिस्तरा गोल करे हलिया वञो। आईंदा हिते माण्हू त छा, पर जानवर बि तव्हांजी शिकिल न ॾिसे। शेरदिल, अदा करम खान असांजो वॾो भाउ हुयो। महरम में ईद जे ॾींहंनि में हर को पंहिंजे प्यारनि जी क़बरनि ते वेंदो आहे। असां बि फातिहा पढ़णु लाज़मी ईंदासीं। सोभारे जो एतिरो बूथ भलो न आहे जो असांखे उन जी सिक लॻंदी। असलम, अचो त पाण हलूं। इहा गाॾी पहुती सोभारे खे, असां पाण ॿी वठंदासीं। अचो। हिननि ते कोई भरोसो कोन्हे को। हिननि सां उहो ई असरु कयो जेको रइस सोभारे खान जो हुकुम आहे। ऐ मुझे सिंध जा शेर, रुस्तम सिंध, शेर मीर भर तोखे बचड़े जो सलाम बाबा, सलाम। ऐ मूंसां गॾु सॼी सिंध जो सलाम बाबा, सिंध जो सलाम, सलाम बाबा। बाबा, हिन पंहिंजे बाड़े जे सावल जे लाइ मल जी ख़ैरात घुरण आयो आहे बाबा। बाबा, हिन उदाई रात में मूंखे ना उम्मीद न मोटाइजा बाबा। बाबा सावल, बाबा उते एहसान करण वारा मुंहिंजा उस्ताद, मुंहिंजा अब्बा हिन फ़ानी दुनिया में मूंखे ये अकेलो करे हलियो वे। पर मल जे मैदान खां वठी हिन महिल ताईं तुंहिंजे रूह वारो शफ़क़त जो हथ अॼु बि मुंहिंजी पुठीअ ते थपकंदो रहंदो आहे, थपकंदो रहंदो आहे मुंहिंजा उस्ताद। अॼु बि तूं मूंसां रूहानी तौर ते गॾु आई बाबा। बाबा,
सुजाड़ पाजी पगा ही तुझो संदरो बाबा 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 याद थी ना तो ही तो मुखे ये पैसे यू वठी दिनियो ई पटको भी थई संदरो भी चयो ही तो सजी जिंदगी लजियाले हिफाजत कजा बाबा अॼु ताईं वटि महफ़ूज़ थई बाबा ॾिसे थो न अॼु ताईं बाबा मुंहिंजो तोसां वाइदो आहे जेसिताईं बि बचल जे जिस्म में सग रही तुंहिंजो शान मान मर्तबो मल जे मैदान में ऊंचो कंदो रहंदुसि बाबा पर अॼु बचल ख़ान बेवसा बाबा बचल में हाणे उहा सकत न रही अथई बाबा पर मुंहिंजो अॼु ही नौजवान सावल बाबा मुझे जिगर जो टुकड़ो ॾिस बाबा ॾिस अॼु खां पोइ तुंहिंजी हिन पग ऐं सदरे जी हिफ़ाज़त मुंहिंजो ही बच्चो कंदो बाबा ज़रूर कंदो बाबा सावल कंदे न बाबा कंदे न जी बाबा साईं जी बाबा हाथों करे चाहिए तो कब से बाबा मुबारक हो जाए बाबा बाबा साईं मुखे तव्हां जे न उस्ताद जी कब्र जो कसम आहे बचल खान जे भाणजे में एतिरी गैरत ऐं ताक़त आहे रुस्तम सिंध मल्ल जा पहलवान उस्ताद हिन पग जो कसम खणी चवां थो कंहिं बि मूंखे मल मारी त बाबे बचल खान सां कहिड़ो कंधु खणी ॻाल्हाईंदुसि मां कहिड़ो कंधु खणी मां बाबे बचल खान सां हिते मोटंदुसि मां त उते ई मरी वेंदुसि जेकर हिन मां मारिजी वञा त मुंहिंजो लाश उते छॾे पग ऐं संदरो खणी रुस्तम सिंध शेर मीरबर जी कब्र ते अची रखजांइ हाँ सादिक मुझे खबर आ तो तू मुझे न उस्ताद जो सौट न है पक्का मुखे पर तो है ना सिद्ध जे पहलवान जो सौट सॾायो मुखे खुशी थी मुखे सच ॿुधाए सादिक ही कब्र में सुतल शेर तुझो लॻंदो आहे कुछ सच ॿुधाए बाबा बचल खान ही बाबो बराबर मुझो सोट न है पर मुझो माइट मुझो रत्ता मुझो जात भाई बाबा बचल खान शेर सिंध
माण्हुनि जो शान आहे, माण्हुनि जी इज़त आहे। अफ़सोस अफ़सोस सादिक, पर पोइ बि जे तूं चाहीं थो त हिन सिंध जे सरदार जी पग हमेशा सलामत रहे, त पोइ सॼी जिंदगी ये सिंध धरती त छा सॼी दुनिया सादिक तव्हांजी इज़त कंदी रहंदी। हिन पग जे सदके, हिन पग जे सदके सादिक। हिन कबर ते अॼु हथ रखी मूंसां वाइदो कर सादिक त वरी ज़िंदगी भर कॾहिं बि तूं सोभारे सां झेड़ो न कंदे। वाइदो कर। बाबा बचल खान, जे इंसान असां अमीर ॿारनि खे, असां माण्हुनि खे सॼी सिंध में बाबा इज़त बख़्शी आहे, हिन शहर सिंध, हिन बाबे जे मथां मां कसम खणी थो चवां, मुंहिंजो हिन जे मथां सिर बि कुर्बान, सिर बि कुर्बान। बाबा ये तो तव्हां कसम जी ॻाल्हि था कयो। बाबा बचर खान, अॼु मूंखे यकीन थी वियो त सिंध मल जे फन खां बाबा साईं कॾहिं बि महरूम न थींदी। हमेशा मल जो नालो ऐं मलाखड़ा कायम ऐं दाइम रहंदा। बाबा साईं मूंखे थोरी इजाज़त ॾियो त मां पंहिंजे माइट शेर सिंध, शेर मीर भर जे कदमनि में वेही करे बाबल मां पंहिंजे रूह खे रिझायां। मूंखे इजाज़त ॾियो बाबा साईं। मेहरबानी बाबा साईं, मेहरबानी। मुझा बच्चा शेर मीर भर जे मल जा वारिस अचे, हाणे इहा पग तुंहिंजे हवाले। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजा, कॾहिं बि मुंहिंजे हिन उस्ताद जी पग खे शर्मिंदा थियण न ॾिजा। रस्तो छोरो क्यों बीठा आयो? पोग फकीर तो असांखे समझो छा आहे? हाँ हाँ, सॼे राज खे ख़बर आहे त तव्हां वाढा हो, वांदा हो, भॾई मुड़स बि आहियो, बेसुरा हो, बेगुरा हो, न अथव को पीर न को मुर्शिद, बेउस्तादा हो। हो गए बाक़ी तुम्हारे ॾाॾे असांखे इहो वाढको कमु सेखारियो हो छा? असां बेउस्ताद आहियूं। अरे अहिड़ी थी कावड़ अचे जो तुंहिंजे हिन दुलड़े खे मां काराईअ सां कटे छॾियां।
इहो ई दोल असांजे दुकान तां ठाराणी देन। अरे असांजे खटू न ठाहियूं त ये मिट्टीअ ते रलियूं विछाए लुधड़े वांगुरु लेटंदे। अरे असांखे तूं बेउस्ताद थो सम्झी? हाँ बाबा मां मञा थो त तव्हां बादशाह कारीगर आहियो, पर बेअफ़ालो मुंहिंजो रस्तो छो रोकियो अथव? अरे दुश्मन जो रस्तो न रोकींदासीं त ॿियो छा कंदासीं? पहिरियों बि पुट जे खून जो इल्ज़ाम हणी असांखे ॻोठ मां लॾराई, हाणे वरी ॻोठ जे ॿारड़नि खे इहे खट मिठड़ा ॾेई उनखे लालचूं ॾेई असांखे सॼो ॾींहुं तो बेइज़्तो कराई। असुल अहिड़ी थी कावड़ अचे जो। अरे ता खबड़ रुगो बेइज़्तो कोन थो कराए, असांजा खीसा बि ख़ाली थो कराए। अॼु हिन सां ॿ पाणी कपा, ही असांजे फ़ैसिले में अचणो ई न आहे। हा ही असां सां फ़ैसिलो कंदो ई कोन। हा दालीमा, हिन फोग जूं दाऊं आसूदे मल खे बि ॾिनियूंसीं, पीराणे खे बि ॾिनियूंसीं, ऐं बचल खान बि असांजी कोन ॿुधी। अदालीमा हाणे असांखे मुड़सी करणी पवंदी। अचु ता खबड़ सम्झे था तो पर सरदार जो मूंखे हथ मिला थो। कहिड़ो छा था? कुटी अरे कोई मूंखे हिननि खां बचाए। अरे कहिड़ो कयो आहे? हट। ए शागिर्द नाम मुराद। आई जी मुझा उस्ताद। अज तो हमाम दस्ते में दवा इं जोर जोर सां पियो कुटी जो बस वाह वाह। बाक़ी रोज दवा इं कुटींदो आ ॼण मुंहं लधी जे मथां ॼावल हुजी कसम कुश्तन जो। आई उस्ताद सच्ची ॻाल्हि ॿुधाए, इहे वाण कड़े पापड़नि पकोड़नि जो कमाल अथई। उस्ताद 50 खनि मूंखे बि ठाराए ॾे न, वञी ॿचिड़नि खे खाराया, दुआ कंदई। अरे ना मुराद, आसूदे मल ॼण पापड़नि नहीं इन्हनि पकोड़नि जो दुकान खोलियो आ। हाँ अरे बाट करे वई दवा कुट। ऐं ॻाल्हि ॿुध, मूंखे दुआऊं न दवाऊं घुरजनि दवाऊं। अॼुकल्ह बदहज़मी जी बीमारी वधी वई आहे बाबा। माण्हू मानी खाई हिकदम मथां थधो पानी था पीअनि, ज़ाहिर है हज़मो त ख़राब थींदो न। चाचा हकीम, अॼु खां पोइ माना त मां बि खबड़ ऐं लीमे खे कोसो पानी पियारिया न। माई मितेरी सच पुछी न, मानी खाइण खां पोइ उन्हनि खे घटि में घटि 3 कलाक तालो हणी बंदि करे छॾ, पोइ हुननि जा हाज़मा दुरुस्त थींदा कसम कुश्तन जो। हिन खां वधीक अञा छा हाज़मा दुरुस्त थियनि? वेले ते 20 मानियूं खाए था वञनि, मथां तुंहिंजूं फकियूं था फके छॾनि। वाह जो हकीमा, जे ईअं ई फकियूं ॾींदो रहंदे न त सॼे ॻोठ जो अन्न खाई खपाई ख़तम कंदा। मां तोखे तुंहिंजूं फकियूं मोटाए ॾियण आई आहियां। मुंहिंजो मुड़ुसु माण्हूअ मां माकड़ थी वियो आहे। ॾिस माई मितेरी, दवा भली मोटाए ॾे, हा बाक़ी पैसा कोन मोटाए मिलंदई। आई उस्ताद, पंहिंजे उसूलनि तां त न फिर न, अधु पैसा मोटाए ॾींदासीं, सो बि आस्ते आस्ते। अरे निभागा, अधु पैसा तॾहिं मोटाए ॾियांसा जॾहिं फकी फ़र्क़ु न करे हा। भाई मितेरी ॻाल्हि ॿुध, फकी पंहिंजो कमु ॾेखारियो, बाक़ी हाणे मुड़ुस मानी में महांगो अथई त आऊं छा कयां? मां बाहि ॾियां तव्हांजी फकी ऐं पैसनि खे। अन्न केॾो महांगो थी वियो आहे, अटो वञी 60 रुपयो किलो थियो आहे। मुंहिंजो मुड़ुसु एतिरो कमाए ई कोन थो जेतिरी मां हुनखे मानी थी खारायां। आई धीमी तेरी, तूं बि मुड़ुस सां लेखो त न कर न। लेखो कीअं न कयां? मूंखे राज में मुड़ुस जी ऐं पंहिंजी इज़त कराइणी आहे। इन लाइ जेको सॼो कमु राज न करे सघियो आहे उहो मां करे ॾेखारींदीसांइ। कसम आहे कुश्तन जो। माई मितेरी, उहो भला कहिड़ो कमु आहे जेको राज नाहे करे सघियो? मुंहिंजे मुड़ुस ऐं ॾेर खे सॼो राज नाहे सुधारे सघियो।
हाणे इहो नेकीअ जो कमु तव्हांखे मां करे ॾेखारींदसि। बेशक बेशक, जेकॾहिं न औरत चाहे त पंहिंजे मुड़ुस खे सुधारे सघे। तूं जल्दी वञ, नेकीअ जे कम में देर न थियणु घुर्जे कसम कुश्तन जो। मां अॼु खां ई पंहिंजे मुड़ुस खे इज़त जा सबक पढ़ाइण शुरू थी कयां। अलाह कंदो त मुंहिंजो ॾेर बि सुधरी वेंदो। हाँ बिल्कुल कसम चाचा की वरियल शाह पीर, ख़ैर त आहे? अॼु तव्हांजे अखियुनि में एॾी कावड़ जलाल। असां त ख़लीफ़े खे कुझु बि कोन चयो। सोभारा बाबा, एॾी आकड़ ऐं अरॾाई सुठी कान अथई। कुझु सोच त सही, तूं आहीं छा? मां सोभारो ख़ान आहियां, बस ॿियो छा सोचां? सोभारा ख़ान, मुर्शिद साईं जे सवाल जो इहो जवाब त कोन्हे। पंहिंजे अंदर वारे इंसान खां पुछी पोइ बाबा साईं खे ॿुधाए त तूं छा आहीं। कम जी ॻाल्हि कर ख़लीफ़ा। कीअं अचण थियो आहे मुर्शिद वरियल शाह? न सोभारा ख़ान, न। घटि में घटि तूं मूंखे पंहिंजो मुर्शिद न चओ। उहो भला छो? मुंहिंजो जेकॾहिं मुरीद हुजे न, तोखे घटि में घटि एतिरी ख़बर हुजे हा त बेगुनाह इंसान खे मारणु केतिरे किरल इंसान जो कमु हूंदो आहे। बस वरियल शाह, बस हाणे तोखे करणु घुर्जे सोभारा ख़ान। तौबह जा दरवाज़ा अञा खुलियल अथई। गुनाह करण जे बदिरां तौबह कर, रब जे अॻियां माफ़ी वठ। दुनिया ऐं आख़िरत उजरी थी वेंदई। महिरबानी वरियल शाह, तो चयो मूं ॿुधो। वेंदा या हिते ई चांहि पाणी जो बंदोबस्तु करायां, पियो पोइ वञो। तोड़े जो तूं मूंखे पंहिंजो दुश्मन तो समझी बाबा, पर पोइ बि मां तुंहिंजे लाइ दुआ ई कंदुसि त अलाह साईं तोखे सिधी वाट ॾेखारे। ऐं मां फ़क़ीर सैद अॼु तोखे हथ ॿधी थो चवई त पोइ अॼु खां पोइ कंहिं बि बेगुनाह माण्हूअ खे न मारजां, न त हाणे तूं मारिजी वेंदे। मारिजी वेंदुसि? केरु मारींदो मूंखे? बाबा, उहो ई जंहिं तोखे पैदा कयो आहे। गुनाहगार ऐं बदकिरदार थी मरण खां बहितर अथई त तौबह कर, नेकी ऐं भलाईअ जी वाट वठ। अच ख़लीफ़ा, बाबा हलूं। सोभारे खे अलाह पाक ईमान ॾींदो। जी मुर्शिद साईं, बराबर अलाह ईमान ॾींदुसि। सोभारा, मुर्शिद वरियल शाह चई त सची अथई, कया त खोड़ गुनाह अथनि। शेरदिल, करम ख़ान जे ॿाहिरनि खे मारणो न आहे। इन्हनि खे मूं ॾांहुं वापसि वठी अच। भाई सुबुह खां वियल आहे, सॼो ॻोठ पिनी पिनी पोइ ईंदो। आई हाय हाय, आई वो तुंहिंजा पुछड़ा हाल कहिड़े कया आहिनि? कहिड़े ॻोठ जे पुतनि तोखे छीछाड़ियो आहे? मूंखे ॿुधा त मालकनि खे मज़ो चखाए। मूंखे पहिरीं खट ते विहण ॾे, पोइ मूंखां हाल अहवाल वठ। बाबा ख़ैर त आहे? धारियनि धकणी साणू कयो थी छा? राणा धारियनि में एतिरी ताक़त ई कान्हे जो पोग फ़क़ीर सां विढ़नि। बसि इन्हनि राज वारनि मूंखे मार जी सूरत में मोखा ॾिनी आहे। राज वारनि? ऐं राज जी सारा कंदे तूं त ठापंदो ई कोन। तोखे राज वारनि वरी कीअं कुटियो? वज्ञानी राज जो कोन असांजो, उहो त सोन में मढ़ाइण जहिड़ो आहे। पर बकरियाणी जिते मोर रहंदा आहिनि न, उते चिबरनि जा आखेरा बि हूंदा आहिनि। जे राज जे चिबरनि तोखे शक पाता आहिनि न, पोइ तूं ॾिसजांइ उन जा आखेरा कीअं थी आऊं उखेड़े अचां न। बकरियाणी, ये जेको लीमू ऐं खबड़ आहे न, उहे मूंसां ॿई गॾिजी विढ़िया आहिनि। छा बाबा, तोसां लीमू ई खबड़ विढ़िया आहिनि? इहा त पोइ क़यामत जी निशानी आहे बाबा। भले भले, इन री में खबड़ के सुञाणू कोन छा? ऐं शादी खां पोइ इहे मुड़ुस माण्हू थी विया छा? उन्हनि खां त पाण ई रईस बचल ख़ान पुछंदो।
पर सॼो राज पुछंदुनि त फोग फ़क़ीर तव्हांजो ॾोह कयो कहिड़ो आहे? ऐं राज सॼो इन लीमे ख़बर खां पुछंदो छो? इन्हनि तां खिलंदो त माई मीरा तव्हांजो मथो की फाड़े वई आहे। अम्मा तूं वञी मर्दनि सां छेड़ो कंदी? अरे अबा छॾ इनखे, इन मां लीमे खे तां ॾिसां थी, इन सां गॾु इन ख़बर जी ज़ाल जी छंछरी लाहे थी अचां। पुछंदी सांस त लीमे ख़बर खां कीअं थी मुंहिंजे मुड़ुस खे माराया? वाह जो हाय बी कोन छॾींदी सान। अम्मा जहिड़ो सुठी ॻाल्हि कोन्हे, असीं फ़क़ीर माण्हू आहियूं, राज न रुसी वञे असांखां। भले जी भले आऊं 100 दफ़ा बेइज्जती कयां, घर जी ॻाल्हि घर में आहे, बाक़ी ॿियनि जे हथां बेइज्जती आहे आऊं बि कोन बर्दाश्त कंदसि। हिकिड़े मोई जी अॻई चेल चिॿी लॻी पई आहे, ॿिए खे अहिड़ियूं लठियूं वसाईंदीसांसि जो यादि कंदमि हली बि कोन सघंदो। आऊं कान वेंदसि हाणे। फ़क़ीराणी तूं हिन ज़िद खे छॾ, नेली में ख़बर सां पाण ई पुॼी वठंदासीं, तूं फ़िक्र न कर। बाबा रोकी से राणा, रोकी से फ़क़ीराणी छॾ हिन ज़िद छेड़े। आऊं चवां थी तूं चुप करे वे, तूं ॾिस त हाणे छा थो थिए, मज़ा चखाए थी अचनि। अरे बाबा हिनखे रोकी छो नथो? बाबा आऊं रोकींदो त मूंखे बि चंबा ठोकींदी, छॾ मांखे। मछ करे वे हो त ही ते ॿई वेठा हुजो, हाणे ख़बर पवंदव थोरी देरि में त किंजा मथा था फाटनि। आऊं रुगो पहुचान मोन वठ बि छो थी ॿ टे पादर खाई मोटी जे, वॾो शौक़ु अथसि पादरनि खाइण जो। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। मीरास असांजी